जेके तू नथो ॾिसे तुंहिंजो रब उन्हनि खे ॾिसे थो। तू घबराए न, थींदो तोसां भलो। पंहिंजे वहमनि ऐं गुमान में न वञ, सोचनि में न वे, रब ते रख। हाँ, आसमान ते मुंहुं कर रब खे चओ हस्बनल्लाह व निअमल वकील। या रब्बुल अर्शिल अज़ीम। हस्बनल्लाह जो माना छा? रब ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। रब तू ई काफ़ी आहे मुंहिंजे लाइ। व निअमल वकील, तू वॾो कारसाज़ आहे मुंहिंजा अल्लाह। बेशक रब्बुल अर्शिल अज़ीम ते जेको छॾे थो न त हुननि जी मंज़िलियूं आसान थींदी थियूं वञनि। देरि आहे अंधेर न आहे। ख़ुदा जो कसम कामयाबु थींदे, यकीननि सां थो चवां कामयाबु थींदे। यादि रखो इंसानो, बाक़ी इहे सोचनि में ख़्यालातनि में पंहिंजो पाण खे उजाड़े न छॾियो। सोच उन जे लाइ कयो जेका तव्हांखे फ़ाइदा ॾिए। जेका नुक़सानु ॾिए न त उन्हनि खे ज़्यादा गहरो करे न सोचियो। अगरि उन्हनि खे गहराई सां सोचींदो त बीमार थी वेंदो, शुगर जा मरीज़ थी वेंदो, अटैक जा मरीज़ थी वेंदो। एतिरे क़दुरु जो तव्हांजो दिमाग़ कमु करणु छॾे वेंदो।